नाम है अब्दुल हमीद खोसो इतने मोटरसाइकिल यूनियन तंजीम है जो नज़ीर अहमद स्टेट एजेंसी है उन तरफा ही मेड़ में एक हसास मसलो है 26 ॾींहं गुज़री विया आहिनि। उजाला परवीन उहा बाज़ियाब न थी सघी आहे शहर सिविल सोसाइटी संदसि वालदेन एहतिजाजी तहरीक तेज़ करे छॾी आहे। उन सिलसिले में हिन मोटरसाइकिल यूनियन जे तंज़ीम तरफ़ां एहतिजाज कयो वियो आहे। हिते नज़ीर अहमद मौजूदु आहे, उन खां पुछंदासीं साईं तव्हांजो छा चवणु आहे? साईं अहिड़ो हालात ख़राब थी चुका आहिनि जो माउ पीउ सां छा गुज़री रहियो आहे। मेड़ शहर जे अंदरि मासूम नियाणी ऐं स्कूल खां वापसी खां पोइ उहा अगवा थी वई आहे। एॾी बेचैनी आहे हिते जंहिंजी का हद ई न आहे। तमामु शहरी जेके बि उस्ताद आहिनि तंज़ीमूं आहिनि पूरे शहर में हिकिड़ी वॾी बेचैनी आहे ऐं हर माण्हू परेशान आहे। जॾहिं की गवर्नमेंट हेॾी वॾी गवर्नमेंट आहे, उन गवर्नमेंट में इहा बि कान्हे का सलाहियत जो हिकिड़ी मासूम नानी बाज़ियाब कराए सघनि। छा इहा कंहिं मिनिस्टर जी धी हुजे या कंहिं जनरल जी धी हुजे या कंहिं वॾे MPA जी धी हुजे या कंहिं वॾे इदारे जे माण्हू जी धी हुजे या हे हिननि जी नियाणी पंहिंजी नियाणी नथा सम्झनि न। जे सम्झनि हा त अॼु उहा बाज़ियाब थी वञे हा। ऐं हेॾो वॾो नहाक आहे, हेॾो वॾो अलमियो आहे जो माण्हू हिरास आहिनि, पूरो शहर हिरास आहे। ऐं हिन शहर में ॿार पंहिंजे स्कूल नथा मोकिले सघनि। का बि शइ न जान महफ़ूज़ आहे, न माल महफ़ूज़ आहे, न औलाद महफ़ूज़ आहे। इदारा छा था कनि? कुझु नथा कनि इदारा। ऐं हिकिड़ी शदीद जेका आहे परेशानी जी लहर आहे पूरे वालदेन में, हिन शहर में। ही समूरा जेके मोहतरम हाजी मदद साहब वारा जेके मोटरसाइकिल यूनियन जो सदर आहे, इन्हनि पूरो एहतिजाज कयो आहे। ही धरनो हणंदा ऐं हीअ पंहिंजूं रैलियूं कढंदा। असां स्टेट एजेंसी जे तरफ़ खां सभई गॾिजी करे रैलियूं कढंदासीं। असांखे नियाणी बाज़ियाब कराए ॾियो। उन्हनि जी वालदेन ते छा गुज़री रहियो आहे असां वालदेन असां हिन शइ खे सम्झी सघूं था। लेकिन जेके चोर आहिनि उन्हनि खे मिनतूं था कनि। चोर जे मिनतुनि सां मञनि हा त का बि तोलाइमो चोरी न कंदा। इन्हनि जे लाइ को मोचड़ो या को डंडो या को सख़्ती या इदारा कमु कंदा न। लेकिन हितां जी रियासत नाकाम थी चुकी आहे। ॿिया त बुनियादी मसाइला छुटा, पर हाणे असांजा बच्चा बि महफ़ूज़ न आहिनि। हीअ ज़िंदगी असांजी अज़ाब बणिजी वई आहे ऐं हिन ज़िंदगी अज़ाब मां असांजा इदारा जान नथा छॾाइनि। पंहिंजे लाइ रिश्वत खोरी जा दरवाज़नि खे अञा घणो खोलियो अथनि। लेकिन पंहिंजनि बच्चनि खे को आङुर थो रखेनि त छा थो थियनि? हाकिम माना हुकुमरान जेको हूंदो आहे, माई बाप हूंदो आहे, उनजा बच्चा आहिनि। रहियत उन्हनि जे बच्चनि सां एॾो ज़ुल्म आहे, हिननि खे को फ़र्क़ु नथो पए, कुझु बि नथो थिए। माना हुकूमत आहे ई कान, इदारा आहिनि ई कोन। हेतिरा इंटेलिजेंस जा इदारा आहिनि जेके ज़मीन मां पूरियल शइ बि कढी था वठनि। त हीअ नियाणी जेका हेॾी सारी 65 सालनि जी नियाणी आहे जेका मासूम, उहा हिननि खां नथी लभे। छाजे करे नथी लभे? जो कुझु कनि नथा। जे तव्हां न कंदव एहतिजाज जो दाइरो वधाईंदासीं, धरना हणंदासीं, रोड बंदि कंदासीं, वेहंदासीं, इदारा खे मजबूर कंदासीं त इंशाअल्लाह ताला असांजी इहा नियाणी असांखे मिले। अॻ में असांजे पंवरनि जा दोस्त जेके उन्हनि जा ॿार गुम आहिनि, अॼु ताईं न मिलिया आहिनि। ॿियनि जा ॿार काफ़ी माण्हुनि जा गुम आहिनि, अॼु ताईं न मिलिया आहिनि। यार हे मासूमनि जे लाइ एॾो वॾो ज़ुल्म आहे, नाहक आहे। ऐं इदारा कुझु कोन करे रहिया आहिनि। माउ पीउ तड़पी रहिया आहिनि। उन्हनि जे घर में छा असरु आहे? अलाह जी शइ आहे, फौतगी थी वेंदी आहे, अलाह जी शइ अलाह ॾे वेंदी आहे। 3 ॾींहंनि खां पोइ इंसानु मुतमइन थी ज़िंदगी गुज़ारींदो आहे। हे जेको माण्हू खणी गुम करे वञनि ऐं इदारा कुझु नथा कनि। असांजो मोहतरम हाजी मदद साहब जेको आहे इन जे लाइ एहतिजाज में आहे। गॾु सॼी मोटरसाइकिल यूनियन गॾु आहे। हीअ असांजा माण्हू आहिनि। साईं दीन मोहम्मद शाह, हे हिन जो वालदेन आहे। अदड़ीअ जो हिकिड़ो उस्ताद माण्हू आहे, हिकिड़ो उस्ताद आहे। जंहिं उस्ताद ते घर में जेको मसइलो आहे उनखे असां ॼाणूं था। दिलि बि रोए थी। हीअ माण्हू केॾी परेशानी में गुज़री रहियो आहे। हिकिड़ो शरीफ़ इंसानु आहे ऐं उन सां हेतिरी ज़ियारी न के हिनजी कंदा दुश्मनी आहे, न कंहिंजो हिन सां तनाज़ो आहे, न को हे माण्हू क्रिमिनल आहे। हिकिड़ो शरीफ़ ऐं मोज़िज़ उस्ताद आहे। हिन उस्ताद सां इंसाफ़ नथो थिए त बाक़ी ॿियनि माण्हुनि सां कहिड़ो नाहक हूंदो? अदा अब्दुल हमीद तव्हांजी वॾी महिनत आहे। तव्हां हिननि ख़बरुनि खे हलायो आहे। इंशाअल्लाह ताला ही दाइरो वधंदो। असांखे अलाह जे वास्ते महिरबानी करे इदारा अलाह जा वास्ता हिन ज़ालिमनि खे जो फ़र्क़ु कोन थो पए। पर असां चवंदासीं न शरीफ़ माण्हू आहियूं, अलाह जो वास्तो चवंदासीं। महिरबानी करे तहरुक वठो, पंहिंजो कमु कयो, हिमत कयो, ताकी ही इदारा सभई इंटेलिजेंस गॾिजी करे कमु कयो। ज़ालिमो जे तव्हांजी पंहिंजी नियाणी हुजे हा हिननि वॾनि बलाउनि जी त कीअं कढी अचो हा? हिन ग़रीब सां छो ज़ुल्म आहे? हे ज़ुल्म हिन सां न आहे, हे पूरी इंसानियत सां आहे। पूरे शहर जी नियाणी आहे, पूरे शहर वारा बचनि वारा आहिनि। इंशाअल्लाह ताला ख़ामोश न वेहंदासीं। तव्हां कहिड़ी अपील था कयो हुकुमराननि खे? असां हुकुमराननि खे अपील कयूं था त
त इहे ड्रामा टोपी ख़तमु कयो त हे असां टीम जोड़ी आहे, हे फलाण जोड़ियो आहे, रुगो ककोल जो ठीकु आहे जेको कुझु कयो था, लेकिन रिज़ल्ट तव्हांजी कहिड़ी आहे? तव्हांजी टीम छा थी करे, तव्हांजा इदारा छा था कनि? तव्हां पाण चाहियो था त जंहिं माण्हूअ खे उहो ज़मीन मां बि कढी था अचो, त बाक़ी हीअ जेको न्याणी आई आहे तव्हांखे नथी लभे। तव्हां सचा न आहियो, सिंसियर न आहियो, सही तरीक़े सां कमु नथा कयो, तव्हां नथा कयो ऐं तव्हां खां कमु वठंदासीं, असां पंहिंजो एहतजाज कंदासीं। अहिड़ी ज़िंदगी खां पोइ मौत भलो आहे जो असांजा औलाद बि महफ़ूज़ न आहे, पोइ जेलनि में विझो, मारियो, साड़ियो, गोलियूं हणो, शेलिंग कयो, बर्दाश्त कंदासीं, लेकिन इहो बर्दाश्त न कंदासीं त असांजा बच्चा खणी क्रिमिनल माण्हू गुम करे छॾनि ऐं तव्हां उन्हनि सां बड जोड़ करे वेठा हुजो। छो नथी लभे न्याणी? पोइ इदारा कहिड़े कम जा आहिनि? पोइ रिज़ाइन कयो, इहो DIG ख़तमु करे पंहिंजी रिज़ाइन ॾे, SP रिज़ाइन ॾे, DC रिज़ाइन ॾे, हे इंटेलिजेंस इदारनि जा जेके मुख वेठा आहिनि उहे रिज़ाइन ॾियनि। छो नथा कनि? नथा करे सघो त ख़तमु कयो इन्हनि शयुनि खे। तव्हां छाजे लाइ हिन कुर्सियुनि ते वेठा आहियो? छाजे लाइ पंहिंजा हराम सां पेट भरियो था? ज़ालिम ख़ुदा जी मार पयो, तव्हांजो औलाद खजी वञे तव्हां ईअं कंदव? असांखे हुकुमराननि जे मथां ज़िम्मेदारी आहे न, उन्हनि वटि वसाइल आहिनि न, उन्हनि वटि बजट आहे, उन्हनि वटि वसाइल आहिनि, उन्हनि वटि इदारा आहिनि, उहे करे ॾियनि न। हिन ग़रीब सां ज़ुल्म न कयो। बाबा हेॾां अचो न, हेॾां अचो, अॻियां अचो, अॻियां अचो, अॻियां अचो। अदा जेके तव्हां आहियो हे ताजर वापारी ताजर इतिहाद आहे, मोटरसाइकिल यूनियन आहे, शहरी माण्हू आहिनि, उस्ताद माण्हू आहिनि, हे सभु इन एहतजाज में बीठा आहिनि। अलाह जे वास्ते महिरबानी करे असांखे असांजी न्याणी बाज़ियाब कराए ॾियो। उजाला परवीन कीअं बि करे बाज़ियाब कराए ॾियो। साईं तव्हांजो छा चवणु आहे? असांजो माल जान बछड़ा महफ़ूज़ न आहिनि, आख़िर असां कंहिंखे चऊं, कंहिंजे आॾो तायूं? असां ॿियो को त वसीलो कोन्हे, इहे असांजा हुकुमरान आहिनि, इहे जेकॾहिं कुझु न कंदा त पोइ असांजे लाइ छा थींदी? हींअर असां जेको आहे तमामु वॾी तकलीफ़ में आहियूं। असां पंहिंजा ॿार स्कूल नथा मोकिले सघूं, हींअर ॿारनि खे जेको आहे स्कूल खां बंदि करे वेठा आहियूं, त मथां असां सां बि कोई अहिड़ो अलमियो थी वञे। जंहिंजे करे असां अपील था कयूं त महिरबानी करे नंढी खे बाज़ियाब करायो, ख़ुदा जे वास्ते नंढी खे बाज़ियाब करायो, उनजे वालिदैन खे जेको आहे तकलीफ़ मां पार कयो। नाज़रीन, उजाला परवीन जो वालिद साईं शमसुद्दीन हिते मौजूदु आहे। साईं खां असां पुछंदासीं त साईं हींअर ताईं पुलिस जी कारकर्दगी खां केतिरो मुतमिन आहे? जीअं त बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, जीअं तव्हां शमसुद्दीन सोलंकी उजाला परवीन जो वाल साहिबु अॼु हिते दोस्तनि जेके वापारी इतिहाद या यूनियन मोटरसाइकिल यूनियन वारनि अॼु एहतजाज कयो आहे, स्टेट एजेंसी वारनि हिते एहतजाज कयो आहे मुंहिंजी न्याणी जे लाइ। असीं ताजर इतिहाद वारनि असीं जा तमामु शुक्रगुज़ार आहियूं जो हिननि असांजो साथ ॾिनो आहे। ऐं पुलिस जी कारकर्दगी आहे त तक़रीबन अॼु 26 ॾींहं पूरा थी चुका आहिनि, पर मुंहिंजी न्याणी अञा ताईं बाज़ियाब नथी चुकी आहे। असीं तमामु घणे परेशानी वारे आलम में आहियूं ऐं तमामु घणो परेशान आहियूं त असां हाणे चऊं त चऊं कंहिंखे? छा मुंहिंजी नंढी ज़मीन ॻी वई या आसमान खणी ॾियो? ख़ुदारा कुझु त रहम कयो, कंहिं मासूम ते कंहिं ग़रीब ते रहम कयो। असीं तमामु घणो परेशान आहियूं ऐं असीं तमामु आला हुकाम ऐं ख़ासि करे चीफ ऑफ आर्मी स्टाफ खे अपील था कयूं त ख़ुदारा असांजी मदद कयो, मुंहिंजी न्याणी जल्द खां जल्द बाज़ियाब कराए असांखे ॾिनी वञे ऐं असांजे घर में जेका बेयकीन वारी सूरत हाल आहे ऐं जेका सॼे शहर में ऐं सॼी माहौल में जेका बेयकीन वारी सूरत हाल आहे उहा ख़तमु कई वञे। ऐं असीं बसि तमामु घणो परेशान आहियूं। असीं हिननि सभिनी दोस्तनि जा बेहद शुक्रगुज़ार आहियूं जिन असांजी हिमायत में अॼु एहतजाज कयो आहे।